हिते ॾुष्ट सामान हूंदो आहे, दिलि कंदो आहे सभु शयूं ख़रीद करे छॾिजनि। हर हिकु शइ बि वणंदी आहे। ये मेरे ख्याल में बड़ी बड़ी और छोटी का फ़र्क है क्या? साइज़ का फ़र्क है क्या? हाँ, साइज़ का फ़र्क है। हाँ? नहीं नहीं, छोटी वाली दे दो, ये जो है ना, हाँ ये दिनार की दे दो। काजू लेना क्या इनके? क्या? काजू। मिली भी जुनाबा भी मिले थे। हाँ तो बढ़िया भी पाकिस्तानी आहिनि चाहिए ऑरेंजिस। घुमी पड़ी आहे हुन पासे घुमो पड़ी मूंखे ॿुधायो। इहा लाला बहुत थोड़ी हले बि कोन थी। पाकिस्तानी आहिनि। ऐं घणे जा आहिनि? प्राइस छा आहे? हले पाण केॾा एक्सपेंसिव आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां बि तव्हां सभु बिल्कुलु ठीकु आहियां। जी मां पंहिंजे हस्बैंड खे पकिड़े वियसि पे, न कोई मुंहिंजे हस्बैंड पकिड़े में कोन ईंदा आहिनि। जे पासे मां वञा पई उन पासे एॾो रश हूंदो आहे, मुंहिंजे हस्बैंड हमेशह अवॉइड कंदा आहिनि। मथां ॾिसो न ब्रिज ते कीअं गाॾियूं पियूं वञनि। सो मां पंहिंजे हस्बैंड खे पकिड़े वठी वियमि। मां चयो न रमज़ान शुरू थिए पियो, मूंखे रमज़ान खां पहिरीं थोड़ी कुझु ज़रूरी शयूं आहिनि जेके मूंखे वठणियूं आहिनि, जेके आउं ॾिसी आई हुअसि कुझु टाइम पहिरीं। त हस्बैंड खे ॾाढो राज़ी करे वठी पिए वियसि हुते। त मां चयो वठी अचूं। कोई एरियो जेको आहे हिते एॾो रश हूंदो आहे जो मुंहिंजो हस्बैंड न वेंदा आहिनि। त उते मूंखे ख़ासि करे त राइस वठणा हुआ जेकी अची विया आहिनि। हितां असीं पंहिंजो सेला राइस वठंदा आहियूं जेके हितां ई मिलंदा आहिनि। ॿिया की मां यूज़ कंदी कोन्हे, न को मां पंहिंजो एक्सपेरिमेंट कंदी रहंदी आहियां। अलॻि अलॻि शयूं वठी जेकी शइ मूंखे सुठी लॻंदी आहे बसि मां उहा ई यूज़ कंदी आहियां। सो मूंखे हिते राइस वठणा हुआ, उहे राइस हितां वरिता। उनखां पोइ हिते ई पंहिंजो हिकिड़ी दुकानु आहे हकीमी जे नाले सां। उनजो नंढो स्टोर असांजे हिकिड़ो आहे हिते शॉपिंग मॉल आहे सूक शर्क, उते बि आहे। लेकिन उते सिर्फ़ु मसाला मिलंदा आहिनि, पर जेको हिते हकीमी आहे उते हर हिकु शइ मिलंदी आहे। मतिलबु किचन जा जे पंहिंजो क्रॉकरी वग़ैरह थी हर तरह जी हिते मिलंदी आहे। ऐं मूंखे अहिड़ी जॻह ते वञण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। सो मां पंहिंजे हस्बैंड खे चयो, मां चयो मूंखे हुते वठी हलो। जो मूं कुझु शयूं ॾिठियूं हुयूं उहे मूंखे वठिणो, ख़ासि करे मां हुते नंढड़ी खट ॾिठी हुई मूंखे उहा नंढी खट वठणी हुई जेकी मां वरिती त न, मूंखे नज़र न आई पोइ। पर आउं कुझु ॿियूं शयूं वठी आयसि इतां ई। पंहिंजो मूंखे जेके थोड़ी शयूं इतां ई वठिणियूं हुयूं, हुन जे लाइ मां पंहिंजे हस्बैंड खे राज़ी करे वठी आयसि भई मूंखे वठी वञो। ऐं हिते हर तरह जा मसाला मिलंदा आहिनि असांजा। पनीर मिलंदो आहे, चरातो मिलंदो आहे। उन खां अलावा जेतिरियूं पंहिंजी जड़ी बूटियूं हूंदियूं आहिनि न उहे सभु हिते मिलंदियूं आहिनि। जेकी शइ बि इंसान खे खपे न उहो तव्हां हिते पुछंदा तव्हांखे मिली वेंदियूं। सो पंहिंजो मूंखे त ॾिसी अच्छा मूंखे त ॾिसी शयूं विसरी बि वेंदियूं आहिनि जे लाइ हस्बैंड सां लिखी ईंदी कर लिखी वेंदी आहियां। पर हिते आउं असल में मसाला वठणु कोन आयो। मां तव्हांखे ॿुधायो मसाला मूंखे शहर जी तरफ़ पंहिंजी तरफ़ मिली वेंदा आहिनि। त मां रुको ॾिठो पियो, तव्हांखे बि ॾेखारियां त हिते हर तरह जी शयूं मिलनि थियूं। हर तरह जा मसाला मिलनि था, साबित मसाला मिलनि था, पिसियल मिलनि था, सभु शयूं मिलंदियूं आहिनि हिते। डिफरेंट हिते पहिरियों शरबत वग़ैरह रखियलु हुआ, दालूं तक़रीबन सभु रखियलु हुयूं, अनाज रखियलु हुआ। सो उहे इलाही वॾी दुकान हुई हिननि जी। हुन खां अलावा पहिरियों ग्रोसरी जो थोरो घणो ॿियो सामान रखियलु हो। ऐं ॿियो पंहिंजो इहो थाम वग़ैरह रखियलु आहे जेके आउं ॾिसणु आई हुअसि। सो मां त ॾिसी ख़ुशि पिए थियसि। पंहिंजो दिमाग़ में फीडबैक कयमि त कहिड़ियूं शयूं हिते मिलनि थियूं त नेक्स्ट टाइम अची ऐं हितां ई अची वठी वञा। किसी देखूंगी थोड़ी ये नहीं, मसालों के लिए बड़े अच्छे हैं। नहीं और मत लो उसके लिए। यार मैंने देखा था यहाँ पर कुछ। लेकिन अभी खट्टे हाँ देखो भारी कितनी है। हाँ ऐसी चाहिए भाई, लेकिन थोड़ी बड़ी हुई तो छोटी है, थोड़ी सी बड़ी हो। यार देखो यहाँ तो अच्छे का तवे थे, मैं खमा के पाकिस्तान से लेकर आई। हाँ ये अच्छी है, भारी भी है, ये चिपक रही है। जिते किचन जो एतिरो सामान हुजे न उतां मूंखे कढणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। त मुंहिंजा हस्बैंड ॾाढा बेज़ार थींदा आहिनि, चवंदा आहिनि अकेली आउं निकिरी वञा ऐं पूरो ॾींहुं उते गुज़ारे। उन खां पोइ उन्हनि खे कॉल कयां भई चांहि वठी वञो। सो पंहिंजो हस्बैंड बेज़ार पिए थिया, तव्हां ॾिसी सघो था। रोशनी में असीं अंदरि वियासीं, आसे पासे ऊंदहि थियणु शुरू थी वई। ऐं मुंहिंजे हस्बैंड खे ॾाढो बुरो लॻंदो आहे एतिरो टाइम अगरि घर खां ॿाहिरि रहो। सो असां राइस वठी छॾिया हुआ, थोरो घणो मां त सामान वरितो हुयो। ऐं उन खां पोइ मूंखे डिस्पोजेबल पंहिंजो प्लेट्स वग़ैरह वठणी हूंदियूं आहिनि जो थांव मले मुंहिंजी हालति ख़राबु थी वेंदी। हमज़ा थांव इलाही ख़राबु कंदो आहे।
त मां इन जे लाइ पंहिंजो कुझु वठी रखंदी आहियां पाण डिस्पोजेबल प्लेटूं थियूं चमचा वग़ैरह थिया त उहे मूंखां हिते B2B जेको लिखियो पियो मथे उतां मां वठंदी आहियां त हितां थोरो हीअ असल में सॼी होलसेल जी जॻह ते होलसेल जो सामान आहे हिते ॾिसो जेके बि पंहिंजो ही सॼा कटा कटा रखियल आहिनि त हीअ सॼा उन्हनि जे लाइ आहिनि जेके रेस्टोरेंट वेंदा हूंदा हिते या जिन फैमिलीज़ वॾी हूंदियूं उहे वठंदा हूंदा त उन्हनि जा आहिनि त अहिड़ी जॻहियुनि ते न कुझु सामान जेको आहे न सस्तो मिली वेंदो आहे ऐं चङो मिली वेंदो आहे त मां हिते चङियूं सारियूं प्लेटूं थियूं चमचा थिया वठी रखंदी आहियां पाण वटि ताकी मूंखे ॾुखे वक़्त में कमु अचे जॾहिं मूड न हुजे घणो त घर जा पंहिंजो ख़राबु कयूं थांव वग़ैरह त पोइ मां इहे यूज़ कंदी आहियां सो उहो बि हिते ई मिलंदा आहिनि सो हिकिड़ी जॻह ते वञी मां तक़रीबन सभु शयूं वरितियूं असांखे हुन में तमामु घणी देरि थी वई इन जे करे मुंहिंजे हस्बैंड बि बेज़ार पिए थिया त बि मुंहिंजी त ग्रोसरी ख़तमु थिए ई कोन थी इन लाइ हिते मूंसां गॾु बि न आया चयो पाण वञ जेको वणी वठी आहे त मां इन करे उन्हनि शयुनि खां अलावा ॿियूं शयूं बि ॾिठियूं पई त ॿी का सस्ती मिली वञे त हिते मूंखे नीडो सस्तो मिली वियो त नीडो सां डिफरेंट डिफरेंट शयूं ठाहींदी आहियां ज़रा पीअण वारो त को ॿार आहे न घर में असांजे हाँ मुझे वो लेना है राइस वगैरह लेने एंड में मिलेंगे ना मुझे हाँ मुझे चीनी भी लेनी है पीले चीनी उठा लें यहाँ से 2 किलो हाँ ये वाली ले लो यही है मिली विया अरे डी होता न इन जो नंढो पैकेट ॾिसो अरे मैं वनिया वनी आहे also 1 बि 750 जो आहे हमारा बिल्कुल हाई फेमस इन मेड इन कोरिया है तो हलाल है ही हेठि खां खैन ही हिते पिया आहिनि तक तक हिते ई खैन न ना वो जगह है ये तो जो बस डिफरेंट ये ना ये वो ताकि चॉकलेट फायर वाला करना चलो ठीक आहे अचो है चीनी ले ली इनमें सॉस वेजिटेबल मैंने पूरा सॉस वेजिटेबल बिकॉज़ ये 1 कप है ना अच्छा ठीक है हम ज़रा ॾिसंदासीं हैं आटा चाहिए ना 5 किलो ले लो इस बार ये सेकेंड डे ते मां ग्रोसरी स्टार्ट कई जेकी मुंहिंजी 3 ॾींहं हली इन को अलॻि अलॻि जॻहियुनि ते अलॻि अलॻि शयूं मिलंदियूं आहिनि ऐं हींअर प्रमोशन लॻी ॾाढी सुठी सुठी रमज़ान जे प्रमोशन्स लॻंदियूं आहिनि सो उहो जिते लॻियूं पियो उते जेकी मूंखे ज़रूरत जी शयूं मां वरिती पियो पर पाण सां गॾु वठी वई हुअसि हमज़ा की हमज़ा जो मूं तव्हांखे हूअं हमेशह ॿुधायो आहे हिकु जी शइ जॻह ते 10 शयूं वठंदा सो हमज़ा जी उहे हरकतूं हलियूं पिए डिफरेंट डिफरेंट शयूं खयूं पिए पंहिंजे लाइ वरितई पिए ऐं हमज़ा मूंखे कोरिया जो ईअं ॿुधाईंदो आहे जिनको कोरिया में रही आई आहे मुंहिंजा 2 ॿार ई आहिनि हमज़ा जेको आहे कोरिया जी शयूं कोरिया जी फिल्मूं ड्रामा लाइक कंदो आहे ज़े जैपनीज़ कंदो आहे त असांजे घर में न हिकिड़ो कोरिया जो ॿार आहे हिकिड़ो जापान जो ॿार विच में असीं पाकिस्तानी आहियूं नहीं छोटे भी लेकिन जब हम खाते हैं वो तो ब्लू होता है ना बासमती राइस हाँ यही है पैकिंग चेंज करती है होते हैं ब्लू वाले भी लेकिन यहाँ पे नहीं पड़े लेकिन यही है ही नहीं है तो ये 2 किलो वाले बस यही है नहीं ये तो नहीं XXXL है नहीं नहीं है यहाँ पर बिस्किट खणी आहे जेके पहिरियों मॉर्निंग में खाईंदा आहिनि चॉकलेट वारा यही होंगे ना इहे सां वठी छॾियो थ्री जो पैकेट वरितो आहे अच्छा यहाँ पड़े हुए होते वो भी लूल में मिल जाते वैसे तो लेकिन कोई बात नहीं अब नेक्स्ट टाइम देखेंगे ही क्रीम खणो हाई रखो न केतिरियूं आहिनि इहो न केतिरा आहिनि ही 1 2 3 न 6 जो कोन ही वारो आहे ही खणो ही 8 आहिनि हा इहो खणो ऐं हेॾां अचो हुते चीज़ पई आहे हू चीज़ हली खणो हमज़ा कोनर ते ही खणो ही खणो हाँ टू मोर खणो ऐं हेॾां अचो अचो हेॾां अचो इहा कोन्हे जे पाण यूज़ कंदा आहियूं आहे ई कोन कल उठे कोई भी हट जाओ का भी कौन था वठूं न वो जो हम लेते वो तो है नहीं असां मेहरान जा राइस यूज़ कंदा आहियूं जेके मूंखे हुते मिलिया आहे कोन यकीन कयो अञा ताईं मूंखे न मिलिया आहिनि इन व्लॉग खे चङो टाइम थी चुको आहे हाणे त रमज़ान पंहिंजो शुरू थियण वारो आहे पर मूंखे अञा ताईं न आहिनि मिलिया सो उहे राइस मिलिया ई कोन्हनि बाक़ी पोइ थोरी घणी ग्रोसरी वग़ैरह कई थोरो घणो फ्रूट्स वरितो पर मूंखे घणो करे फ्रूट्स ऐं जेके वेजिटेबल्स हूंदियूं आहिनि न उहो मूंखे हिकिड़ो ॿियो स्टोर आहे उते जा वणंदा आहिनि उते ॾाढा फ्रेश ईंदा आहिनि लेकिन मां चवणु केतिरो पंहिंजे हस्बैंड खे अञा ख़्वार कंदसि कोई इन खां पोइ मूंखे अलॻि जॻह ते खीर वठण लाइ वञिणो हुयो अलॻि जॻह ते मूंखे बोनलेस चिकन वठणु वञिणो ऐं जेके बेदा असां वटि नायाब हूंदा आहिनि उहा जॻह अञा ॿी आहे सो इन लाइ मां चयो बसि घणो हस्बैंड खे घणो ख़्वार नथा कयूं जेके ज़रूरी शयूं उहो वठी थी छॾियां त थोरो थोरो करे असां हितां वरितो पिए ऐं मूंखे हिते तव्हांखे ॾेखारण हीउ पूरो पंहिंजो हीउ ट्रीट जेको ठहियलु आहे हिते डेट्स मिलंदा आहिनि जेके बि डिफरेंट तरह जो पंहिंजो खजूं मिलंदियूं आहिनि हिते
ऐं अॻियां बॉक्सिस ठहियल आहिनि, बॉक्सिस मां इहो त तव्हांजी जंहिंमहिल दिलि करे जेतिरी दिलि करे तव्हां खाओ, केरु चवण वारो बि कोन्हे। त मां तव्हांखे ॾेखारिया पिया, पर हिते असांखे मुंहिंजे हस्बैंड जी फ्रेंड जी फैमिली मिली वई, सो मां तव्हांखे ॾेखारे कोन त हीअ सभु खोलियां तव्हांखे खाई बि ॾेखारियां। हा, त सभु केॾियूं सुठियूं आहिनि ऐं मना न आहिनि कंदा, हितां माण्हू पंहिंजो पोइ जेतिरो जेकी तव्हांखे वणे माण्हू हुतां वठी पिया वेंदा आहिनि। कपिड़ो सामान पिया ॾेखारियो, हाँ हमज़ा ले कुझु सामान रोज़ तव्हांजो सामान खणी वठो, 2 खणो। अॼु में कहिड़ो केक सुठो, केक कुझु देख ही नहीं रहा, टुटल त कोन्हनि, सुठा खया आहिनि न। स्ट्रॉबेरी जो वनीला न खपे हिन दफ़े, इस बार स्ट्रॉबेरी लेकर आ गया, वनीला नहीं चाहिए इसको। ये तो बड़े सस्ते मिल रहे हैं भाई, लेकिन सुठा कोन। चलो अब यहाँ का तो हो गया। केक रस किए तो प्रमोशन में, लेकिन अपना से एक केक रस होगा। अदल पिज़्ज़ा खपनि त पिज़्ज़ा खणो था अॼु लाइ, 2 खणो, पहिरियों ग्रीन ऐं 2 रेड। हाँ वो ले लो, हाँ चलो। हिन स्टोर ते बि थांव एतिरा सुठा मिलंदा आहिनि ऐं सभिनि खां सुठा जेके डिनर सेट, सस्ता सस्ता ऐं पूरा पूरा कंप्लीट, जंहिंमें अंदरि टी सेट बि हूंदो आहे, उहे मिलंदा आहिनि। हींअर त रमज़ान जी प्रमोशन जे करे एतिरी सुठी हिननि प्रमोशन हणी रखी आहे, एतिरा सस्ता सस्ता मिलनि पिया, जो मां नज़र में रखियो वञा वरितो न आहे, पर अञा वठंदसि उहो डिनर सेट। ही त खुलियल मसाला हितां वठंदी आहियां। हकीमी मूं तव्हांखे ॾेखारियो, उहो हकीमी बि हिते आहे। इहो नंढो स्टोर तव्हांखे नज़र ईंदो हकीमी जो, त हकीमी जो स्टोर आहे। त कुझु मसाला हकीमी खां वठंदी आहियां, ड्राई फ्रूट थी विया, मसाला थी विया, कुझु जितां मां हींअर पंहिंजो मसूर जी दाल वरिती पे, उतां वरितमि पे। त बसि इहे खुलियल मसाला हिन ॿिन्हिनि जॻहियुनि ते ॾाढा सुठा मिली वेंदा आहिनि। हिकिड़ा हकीमी जा, हिकु बयारा आहे, उन्हनि जा मिलंदा आहिनि, त ॾाढा सुठा मिली वेंदा आहिनि। त असीं हिन 2 जॻहियुनि ते वठंदा, पैकेट वारा कोन वठंदी आहियां, त हिननि जा खुलियल ॾाढा सुठा मिली वेंदा आहिनि, थोरा सस्ता मिली वेंदा आहिनि। कंहिं कंहिं शइ ते प्रमोशन बि हूंदी आहे, ड्राई फ्रूट ते प्रमोशन हूंदी आहे, त बयारा जो ड्राई फ्रूट बि इलाही सुठो आहे, त असीं उतां वठंदा आहियूं। त इलाही शयूं जेके आहिनि असीं हिन स्टोर मां अची वठंदा आहियूं, जो हिते प्रमोशन तमामु घणी सुठी हूंदी आहे, हर शइ ते प्रमोशन हूंदी आहे लॻल। सो ख़ैर पंहिंजो असांजो सामान वग़ैरह पूरो थी वियो, असां हितां वरितो। ऐं हिते शॉपर ॾिसो केॾियूं भरीनि था, पुर्तगाल में त असांखे घरां खणी वञणियूं पवंदियूं हुयूं, पर हिते इहो हिसाबु किताबु न। हिते त हिकिड़ी शइ हिकिड़ी शॉपर में विझंदा, मना करिणो पवंदो, वापसि कर, इहो असांखे थ्रो करिणी पवंदियूं, स्टोर कोन कंदा आहियूं इहे शॉपर वग़ैरह असीं सघनि था, थोरी हैवी हूंदी आहे। बाबा त प्रो आहे न, चल पाण बि था हलूं। चलो न होसि ताईं पहुचाए पोइ कढंदासीं, तव्हां बाबा जी हेल्प करायो हाणे। हीअ त उहो सामान जेको कल्ह मां वठी आई हुअसि वञी, तव्हांखे ॾेखारियो, मसालनि जे लाइ थोरो घणो वठी आयसि। हीअ सुको अटो रखण जे लाइ, ऐं हीअ आहे त खीर जो, लेकिन मां हिन में पहिरियों तेल रखां, जेको तेल बची वेंदो आहे उहो रखंदासीं। न्यू कढ़ाई वठी आयसि, उहो मुंहिंजी सफ़ा तबाहशुदा थी चुकी आहे, नई वरिती हुई जॾहिं हिते हुअसि वञण खां पोइ, त पंहिंजो तबाहशुदा थी वई। हीअ मूंखे सस्तो मिली वियो, हीअ पंहिंजो 2 किलो जो आहे न, हीअ मूंखे सस्तो मिलियो। हूअं पंहिंजो स्टोर ते महांगो हूंदो आहे, ऐं उते होलसेल जी दुकान ते मूंखे सस्तो मिलियो, त मां डिस्पोजेबल प्लेटूं वरितियूं हुयूं। ऐं हीअ अॼु जो सामान जेको हमदा साहिब वरितो, हमदा पंहिंजो सामान मथे सजाए रखियो आहे, हीअ रमज़ान जे लाइ वरितो आहे। रोज़ पहिरें रोज़े खां वठी खोलणु स्टार्ट कंदो एंड ताईं। ऐं हीअ सामान जेको मूंखे हीअं सेट करिणो आहे, थोरो घणो सॼो हेठि पियो आहे। पोइ त ग्रोसरी अञा पई हले, जो अलॻि अलॻि शयूं जॻहियुनि ते अलॻि अलॻि शयूं मिलंदियूं आहिनि। हीअ खीर ते प्रमोशन लॻल हुई, सो असीं वठी आयासीं। पहिरीं पैकिंग हीअं हुई, हाणे जी पैकिंग चेंज थी वई आहे, मूंखे सम्झ में आयो कोन, ज़िद चइजो मम्मा इहा ई आहे, पोइ बि कंफर्म कया, सो बसि पैकिंग चेंज थी वई आहे। प्रमोशन में मिलिया त वठी आयसि, हिनखे सेट करे इहो बि रखंदसि, त अञा पयूं बसि शयूं अचनि, ग्रोसरी किस्तुनि में बि थिए।
जितां हिकु दफ़ो वरी पंहिंजी हिकिड़ी मोस्ट फेवरेट जॻह ते आई आहियां जितां मूंखे इलाही सारो सामान वठिणो आहे। इहो आहे मुंहिंजे किचन जो सामान। ऐं किचन जे सामान जी जॻह ते तव्हां मूंखे छॾे ॾियो, पूरो ॾींहुं बोर कोन थींदसि, पूरो ॾींहुं हुते गुज़ारे सघां थी जिते किचन जो सामान हुजे। बसि जी पंहिंजा पंहिंजा शौक़ु आहिनि। मुंहिंजो शौक़ु इहो आहे त हर जॻह ते बसि मूंखे सिर्फ़ु किचन जो सामान पियो नज़र ईंदो आहे, उते बीह रहंदी आहियां। सो अगरि पूरो हफ़्तो बसि मूंखे मुंहिंजो इन्हनि में गुज़री वियो, शॉपिंग करण में ऐं ग्रोसरी वग़ैरह करण में। रमज़ान स्टार्ट थियण वारो आहे। सो ख़ैर बसि हाणे मूंखे इजाज़त ॾियो। पंहिंजो उमेद थी आहे तव्हांखे मुंहिंजो वीडियो सुठो लॻो हूंदो। सुठो लॻे त मूंखे सुठा सुठा कमेंट्स कजो, मुंहिंजे वीडियो खे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। सो इनशाला मूंखे ॾियो इजाज़त, मिलंदासीं वरी कंहिं ॿिए वीलॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।